ऐप कॉन्सोल छा आहे? छा असां प्ले स्टोर ते पंहिंजी एप्लीकेशन मोकिले सघूं था? छा इहो पॉसिबल आहे? या प्ले स्टोर ते असांखे पंहिंजी एप्लीकेशन मोकिलण लाइ छा छा करणो पवंदो? छा असांखे पेड करणो पवंदो? छा असांखे पैसा ॾियणा पवंदा? या वरी असां प्ले स्टोर जे ज़रिए असां पैसा कमाए सघूं था? छा असां पंहिंजी ऐप ठाहे सघूं था या पंहिंजी ऐप खे मोनेटाइज़ करे सघूं था? अॼु जी वीडियो में असां तमामु ॻाल्हियुनि खे असां बयानु कंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ऐं अमीर हलो त वीडियो खे स्टार्ट कयूं था। सभिनी खां पहिरियां हीअ जेका वीडियो आहे उहा रिस्पॉन्सिड वीडियो आहे ऐं जेकॾहिं असां यूट्यूब जी कुझु सेटिंग कंदा आहियूं त उहा यूट्यूब स्टूडियो थ्रू जेकॾहिं वेंदा आहियूं क्रोम ब्राउज़र वञी करे उन सेटिंग्स कंदा आहियूं। पर जेकॾहिं असांखे नंढी का सेटिंग करणी हूंदी आहे त उहा असां एप्लीकेशन जे ज़रिए कंदा आहियूं। त हिन वेबसाइट जी बि हिकु एप्लीकेशन आहे उन जेके तव्हां ॾिसी सघो था ऐं असां जेका एप्लीकेशन अपलोड कंदासीं उहा थ्रू वेबसाइट कंदासीं। क्रोम ब्राउज़र तां ऐप कॉन्सोल डेस्कटॉप मोड में खोलियो आहे। मथां लिखियल आहे क्रिएट एप्लीकेशन। सां हिन ते क्लिक कंदासीं, जेका बि डिटेल हूंदी उहा तव्हांजे साम्हूं अची वेंदी। हिते तव्हां ॾिसी सघो था त हिते लिखियल आहे ऐप जो नालो। तव्हां सभिनी खां पहिरियों जेको ऐप जो नालो आहे उहो ऐप जो नालो लिखंदो हिते ऐप नेम। हुन खां पोइ हिते कुझु फॉर्म फिल करणा आहिनि जेके तव्हांजे साम्हूं अचनि था। ऐप छा आहे, गेम आहे या ख़ाली ऐप आहे, ऐं तव्हांजी जेका ऐप आहे उहा पेड आहे या फ्री ऐप आहे। ऐं डिक्लेरेशन में तव्हां लिखंदव जेको हिते घुरे थो, वधीक तव्हां हुनखे पढ़ंदव ते आई एक्सेप्ट ऐं जेके कंफर्म असांखे करणा पंहिंजे एप्लीकेशन जे हिसाब सां जेके लॉज़ असांखे ॾिना विया आहिनि या वरी कॉपरेट्स मिलंदा असांखे, उहे असांखे एक्सेप्ट करे ते असांखे हेठि जेको लिखियलु आहे उन ते क्लिक करिणो आहे। उहो असांजो पोइ नेक्स्ट पेज असां जेको आहे उहो खुली वेंदो। हिते असां डैशबोर्ड में पुॼी चुका आहियूं, जिते असांखे इलाही सारा ऑप्शन्स हाणे मिलंदा। त तव्हां पंहिंजी एप्लीकेशन जी टेस्ट कयो एंड सेटअप कयो, रियलाइज़ कयो ऐं हेठि इलाही सारा ऑप्शन्स पिया आहिनि। हिन खे असां थोरो इग्नोर कंदासीं ऐं ॿियो जेको हिते ऑप्शन आहे हेठि भरिसां उन खे क्लिक कंदासीं। बराबरि वारे ऑप्शन गिरो ते क्लिक करे एंड मेन स्टोर लिसनिंग ते वियासीं। उते ऐप जी असांखे डिटेल अची वई। असां ऐप जो नालो अॻे लिखियोसीं ऐं हेठि कुझु इलाही सारा जेके ऑप्शन्स अची चुका आहिनि उहे असांखे कैटेगरी वग़ैरह में उहे फिल करणा पवंदा। ऐप जो नालो थी वियो, उन खां पोइ ऐप जो जेका आइकॉन, ऐप में जेके असांखे फ़ोटो रखणा आहिनि, या वरी ऐप जो इंट्रो जेको हूंदो आहे जेको मेन प्ले स्टोर ते लॻल हूंदो आहे उहो। उन खां अलावा जेके ॿिया डिटेल्स वग़ैरह आहिनि उहे असांखे हिते फिल करणा आहिनि। उन खां पोइ असां वटि हिकु ऑप्शन अचे थो कस्टमाइज़ स्टोर लिसनिंग्स। उन में जेके असांखे मतिलबु इंक्लूड हूंदा उहे असां इंक्लूड कंदासीं, फॉर्म वग़ैरह में ईंदा। उन खां पोइ हेठि ॿिया बि रोज़ में ऑप्शन आहिनि जंहिंमें असां अर्निंग वग़ैरह जा जेके बि प्रोसेस आहिनि उहे असां हिते फिल कंदासीं। जेके बि स्टोर सेटिंग्स थिया ऐं उन खां अलावा जेके असांखे पेमेंट करणी पवंदी ऐं उहे पेमेंट असांखे ॾींदा, या वरी असां पेमेंट कहिड़े तरीक़े सां वसूल कंदासीं गूगल एडसेंस सां, जेको बि प्रोसेस हूंदो उहो असां हिते फिल कंदासीं। ऐं पर गेम जी जाइ ते ऐप ऐं कैटेगरी जे जेको आहे असां सिलेक्शन कयोसीं, जेको असांजी हुजे सिलेक्शन में कैटेगरी एजुकेशन हुजे या हेल्थ वारा हुजनि या वरी को नॉलेज वारो हुजे, उहो असां हिते सिलेक्ट कंदासीं। इलाही सारा असांखे हिते ऑप्शन्स मिलनि था। उन खां पोइ हिते हेठि एड्रेस, फ़ोन नंबर, टैक्स, हर शइ ते जेको आहे उहो असांखे घुरे थो। जीअं गूगल एडसेंस वग़ैरह घुरंदो आहे उहो साॻियो ई इहो प्रोसेस आहे, हिन में घुरे थो। स्टोर परफॉर्मेंस ते क्लिक करे उन खां पोइ हेठि जिते लिखियल आहे स्टोर एनालाइज़ उन ते क्लिक कंदासीं त असांखे हेठि जेको ऑप्शन आहे मथां मिलंदा स्टोर एनालाइज़ जे हिसाब सां उहे असांखे हिते फिल करणा पवंदा। ऐं उन जे हेठों बि असांखे इलाही सारा जेके आहिनि उहे असांखे ऑप्शन्स मिलंदा, जीअं कन्वर्जन एनालाइज़ थी वियो ऐं हेठों क्वालिटी वग़ैरह थी वई, सभई उहे असांखे फिल करणा पवंदा। ऐं वरी क्वालिटी में जेके ऑप्शन्स अचनि था उहे रेटिंग, रिव्यू एनालाइज़ ऐं उन खां मथे इलाही सारा जेके ऑप्शन्स आहिनि उहे तव्हांजे राजस्थानी आहिनि ऐं तव्हां उन्हनि खे गौर सां पढ़ी बि सघो था। जेको बि दोस्त इंट्रस्ट रखे थो उहो ज़रूरु उनखे गौर सां पढ़णु घुरिजे। उन खां पोइ असां मथे वञी करे हिते लिखियल आहे प्रोडक्शन, उन ते असां क्लिक कयोसीं। उन खां पोइ रियलाइज़िस जेको लिखियलु आहे ऐं ग्रेट रियलाइज़िस ते क्लिक करे प्रोसेसिंग खां पोइ
ऐप जी बंडल्स ऐं उन खां पोइ ऐप जी साइन इन कंटिन्यू ते क्लिक कयोसीं ऐं हितां वर्जन वग़ैरह आयो आहे ऐप नेम रियलाइज़ नेम जे तरीक़े लाइ हेठि अपलोड फोटोस बंडल्स जेके उहो करिणो आहे ऐं रियलाइज़ नेम जी जाइ ते असांखे हिते वर्जन लिखिणो आहे असांजो जेको आहे वो काम वर्जन जी जेका आहे उहा एप्लीकेशन आहे। दोस्तों ऐप जी साइन इन जो मतलब इहो ई आहे त जेकॾहिं तव्हां एप्लीकेशन अॻे मोकिले चुका आहियो हुनखे तव्हां अपग्रेड करणु चाहियो था त इहो अपग्रेड जी निशानी आहे। तव्हां पहिरियों दफ़ो मोकिलियो था त बि तव्हां पंहिंजे हिते एप्लीकेशन खे अपडेट कंदो त जेका आहे उहा असां छा आहे फिर तव्हां जेके फीचर्स आहिनि उहे जेके तव्हांजे एप्लीकेशन में आहिनि उहो तव्हां लिखंदव व्हाट्स न्यू छा न्यू आहे उहो तव्हां हिते लिखंदव। उन खां पोइ जेको वर्जन आहे उहो तव्हां अॻे लिखी चुका आहियो। उन खां पोइ जेके हिते भरिसां ऑप्शन आहे रियलाइज़ ओवरव्यू इन ते तव्हां क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ तव्हां जेको पेज आहे उहो अहिड़ो खुली ईंदो। इन में कुझु तव्हांखे जेके फॉर्म्स आहिनि उहे तव्हांखे ॾींदो त जेके फॉर्म्स आहे उहो तव्हांजी कंट्री वग़ैरह पुछा कंदो ऐं हिन खां पोइ तव्हां कहिड़ी कंट्री सां बिलोंग जेको बि थियो हितां हिन हिसाब सां उहो हितां तव्हां फिल करे मथां हेठों जेको लास्ट ऑप्शन आहे हिन ते क्लिक करे तव्हां हुनखे पब्लिश हितां करे सघो था। दोस्तों हिन वीडियो में इलाही कुझु खुटियल आहे जेको अव्हांखे इलाही कुझु सम्झ में न आयो त एप्लीकेशन खे असां कीअं मोकिलियोसीं असां एप्लीकेशन किथां सिलेक्ट कयोसीं। इंशाल्लाह उहा नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह तव्हांखे मुकमल डिटेल सां 10-15 मिंटनि जी वीडियो थींदी। बहरहाल तव्हांखे उहा मुकमल डिटेल सां वीडियो ॿुधाईंदुसि ऐं एप्लीकेशन खे अपलोड बि करे ॾेखारींदुसि। असां एप्लीकेशन खे अपलोड करे चुका आहियूं। असांजी अपलोड जेका एप्लीकेशन आहे उहा प्ले स्टोर ते पब्लिश थी चुकी आहे ऐं हीअ जेका वीडियो उहा अली शंबाणी जे थ्रू मोॾे आई आहे ऐं हुन पाण रिकॉर्ड कई आहे ऐं रिकॉर्डिंग में थोरी एॾो मिस्टेक्स वग़ैरह थी सघनि थियूं ऐं वॉइस ओवरिंग मां कई आहे तंहिं करे थोरी एॾो थी सघे थो। त उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं को सुवालु आहे त सुवालु पुछा करे सघो था। सुवाल जो इंशाल्लाह तव्हांखे जवाबु मिलंदो। इंशाल्लाह मिलंदासीं अहिड़ी इंट्रस्टिंग ऐं वीडियो सां गॾु। ॾींदा मूंखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। दुआउनि में यादि।